कोरी अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ई सुगड़ कचारी मोहम्मद इब्राहिम दर्स जी ओताक में पेश करे रहा आहियूं कोई नूर चैनल जी तरफ़ां। तमाम घणनि ॻोठनि जा सुगड़ ते असां वटि हाज़िर आहिनि। ख़ासि करे अॼु असां वटि असांजो सूफ़ी शाइर आहे हाजी मोहम्मद ख़ान साहब समे जो ॻोठ कोंडरे वारो। सुगड़ कचारी जी शुरूआत में हाजी साहब खे चवंदासूं त कुझु कलाम पाणखे जेको पंहिंजी शाइरी आहे ॿुधाईंदो ऐं इन जे लाइ ख़ासि करे फरमास दर्स अहमद ॻोठ ॼारीले वारे मूंखे चयो हो त हाजी साहब खे चइजां। जी हाजी साहब। कलाम महबूब रिशान में जी अल्लाह के रसूल जी तर्ज फिल्मी रूप में आ खुदा तुझो आशिक माशूक तू खुदा जो है महबूब मतलूब तू। वाह साईं। आ खुदा तुझो आशिक कुरैशिया के कादर लाशानी कयो सजे जग जो जानब के जानी कयो मिठो मीर मुरशल नूरानी होयो न कि रब धनी तैं जो शानी कयो। तू शफी ऐं सखीयन जो सालार तू नबीयन सबन जो ऐं सरदार तू। आ खुदा तुझो आशिक माशूक तू खुदा जो ऐं महबूब मतलूब तू। आ खुदा तुझो आशिक वाखाण तुझो आवर फान में मिलो हौज कौशर तो के दान में सना तुझी यासीन ऐता में सजो वाकियो आए फुरकान में तू डडन ऐं दुखियन जो दातार तू अजा अभरी उम्मत जो आधार तू। आ खुदा तुझो आशिक माशूक तू खुदा जो ऐं महबूब मतलूब तू। आ खुदा तुझो आशिक कयो लायक मौला थी लौलाक जो सिदरतुल मुंतहा अफलाक जो मिठो नालो मोहम्मद नबी पाक जो अजब शान अरबी जी औताक जो चए समय जो सदा सदा बार तू अजा अभरी उम्मत जो आधार तू। चए समय जो सदा सदा बार तू अडढी माशर जो मुख्तार तू। आ खुदा तुझो आशिक माशूक तू खुदा जो ऐं महबूब मतलूब तू। आ खुदा तुझो आशिक। मोहम्मद इब्राहिम गुजरात